मां आहियां किशोर स्वर्ण इसरानी। अॼु बीठल आहियां मथुरा जे यमुना घाट जे किनारे ते ऐं हिते अॼु घणेई जेको आहे बड़ी उत्साह नज़र अचे पियो, छोकी अॼु मथुरा में गंगा दशहरे जो पर्व जो उत्साह आहे। माण्हू परियां परियां खां ईंदा आहिनि ऐं हिते यमुना जी में डुबकी लॻाईंदा आहिनि। हिन गंगा दशहरे जो घणेई महत्व आहे, हिन बारे में भी पाण ॻाल्हि कंदासीं। ऐं हिन सां गॾु गॾु अॼु मथुरा जी कुछ समाजसेवी संस्थाऊं आहिनि, जेकी महिलाउनि जी जेकी संस्थाऊं आहिनि, उन्हनि जॻह जॻह ते अॼु प्याऊ भी लॻाया आहिनि। त हुन जे बारे में भी ॻाल्हि कंदासीं, दृश्य ॾेखारींदासीं। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। गंगा दशहरे जो पर्व ब्रज में घणेई उत्साह सां मल्हाइबो आहे। मथुरा जी प्रसिद्ध यमुना जे घाटनि ते सुठी रौनक ॾिसण लाइ मिलंदी आहे। गंगा दशहरे जो यमुना ते सभिनी सनानु करे ऐं पुण्य दान करे लाभ कमायो। हुते ई मथुरा जी सिंधी महिलाउनि भी प्याऊ लॻाई। जीअं सिंध सेवा संगम जी महिला शाखा मथुरा जे पारां रंगेश्वर मंदिर जे पासे में गंगा दशहरे जे पावन मौक़े ते मिठे शरबत जी प्याऊ लॻाई वई, जंहिंमें सभिनी महिलाउनि खे सेवा जो मौक़ो मिलियो। जीअं सिंध सेवा संगम मथुरा जी अध्यक्षा तनुजा मनसुखानी, उपाध्यक्ष कोकल भाटिया, महासचिव वंशिका खत्री, कोषाध्यक्ष वर्षा देशवानी, संगठन मंत्री अंजलि खत्री, सोशल प्रभारी मोनिका मनसुखानी, दिव्या देशवानी, मोहिनी चंदानी, भावना खत्री, पलक लखवानी, रेखा मेठवानीअ अचण वञण वारनि खे सेवा भाव सां गॾु मिठे शरबत पियारायो। हिन में सिंधी जनरल पंचायत जे अध्यक्ष नारायणदास लखवानी, उपाध्यक्ष रामचंद खत्री, उपाध्यक्ष जीवतराम चंदानी, मंत्री गुरुमुखदास गंगवानी, मीडिया प्रभारी किशोर इसरानी, सुरेश मनसुखानी, जामनदास नाथानी, जगदीश खत्री, धीरज मनसुखानी, श्यामलाल आदिन भी शरबत वितरण में सहयोग कयो। जीअं सिंध सेवा संगम जी हीअ जानकारी मीडिया प्रभारी रजनी इसरानी ॾिनी। जीअं सिंध सेवा संगम मथुरा जी महिला शाखा द्वारा अॼु गंगा दशहरे जे मौक़े ते प्याऊ लॻाई वई आहे ऐं हिन मौक़े ते महिला प्रकोष्ठ आहे, उन जी अध्यक्ष आहिनि हीअ श्रीमती तनुजा मनसुखानी जी। तव्हां ॿुधायो अॼु जे कार्यक्रम जे संदर्भ में। अॼु असां मथुरा जे गंगा दशहरे जे पावन पर्व ते जीअं सिंध सेवा संगम महिला शाखा जे द्वारा मिठे शरबत जी प्याऊ लॻाई आहे। अॼु मथुरा में गंगा दशहरे जो इलाही महत्व हूंदो आहे। सुबुह जो 4 बजे खां ई सनानु दान जो कार्यक्रम शुरू थी वेंदो आहे ऐं इन में असां अॼु राहगीरनि लाइ, परदेसियुनि लाइ मिठे शरबत जी जेकी प्याऊ लॻाई आहे, उन में सभिनी पदाधिकारियुनि भी पंहिंजो सहयोग ॾिनो। ऐं उन्हनि जी इलाही शुक्रिया अदा करां थी ऐं उन्हनि जो स्वागत करां थी। अच्छा, ही ॿुधायो हिन मौक़े ते मथुरा जी कंहिं पंचायत या संस्थाऊं तव्हां सां गॾु भागीदारी कई या सहयोग कयो? हा, असां सां गॾु जीअं सिंध सेवा संगम, पूज्य सिंधी जनरल पंचायत जो भी इलाही सहयोग ऐं योगदान रहियो आहे ऐं अॼु असां इहो इलाही सुठे नमूने सां प्रोग्राम करे रहिया आहियूं। हुते ई होली गेट ते सिंधी वेलफेयर फाउंडेशन जे पारां भी हिकु प्याऊ लॻाई वई, जंहिंमें हज़ारनि बोतलूं बनाना शेक जी विरायूं। हिन में भी वेलफेयर फाउंडेशन जी महिलाउनि सुठी सेवा कई। हिन में फाउंडेशन जी अध्यक्षा गीता नाथानी, महासचिव एडवोकेट अनीता चावला, उपाध्यक्ष इंदिरा गंगवानी, कोषाध्यक्ष हेमा गंगवानी, ज्योति भाटिया, कीर्ति मंगलानी, माला धनवानी आदिन महिलाउनि भाग वरितो। अॼु गंगा दशहरे जे मौक़े ते सिंधी संस्थाउनि जेकी आहे प्याऊ लॻाई आहे, त हिन मौक़े ते सिंधी वेलफेयर फाउंडेशन जी अध्यक्ष गीता नाथानी छा था चवनि? अॼु गंगा दशहरे ॾींहुं मथुरा जेका कि कृष्ण जी जन्मभूमि आहे, उन में असां सिंधी वेलफेयर फाउंडेशन जे तहत अॼु बनाना शेक जो स्टॉल लॻाई आहे, जंहिंमें कि हज़ारों जी तादाद में गिनती में असां बोतलूं विरायूं आहिनि माण्हुनि खे सेवा जे द्वारा कि भाई अॼु शरबत भी विराईंदा आहिनि, केरु पाणी बि। असां थधे पाणी जी भी व्यवस्था कई आहे, बनाना शेक जी भी व्यवस्था कई आहे कि जेके भी तीर्थ यात्री अचनि, चाहे हिते जा रिक्शा वारा हुजनि, ऑटो वारा हुजनि, पंधु हलंदड़ माण्हू हुजनि, उन्हनि सभिनी खे हिन गर्मी जे टाइम में थधो थधो शेक पियारे करे उहे आनंद जो लाभ वठनि। अच्छा, हिन में ही ॿुधायो कि तव्हांजे सिंधी वेलफेयर फाउंडेशन जी केरु केरु पदाधिकारी शामिल थी विया आहिनि? असां सां गॾु असांजी अनीता चावला एडवोकेट,
ज्योति भाटिया जी, हेमा गंगवानी जी, कीर्ति मंगलानी जी और इंदिरा जी और हमारे रंजन जी हैं और भी हमारे बहुत सारे साथी जेके कि असां सां गॾु असांजे फाउंडेशन में कमु कंदा आहिनि। उहे सभई असां सां गॾु मिली करे असांजी अॼु फाउंडेशन जी जेका असां स्टॉल लॻाई आहे उन्हनि जी शोभा वधाइनि पिया ऐं सेवा भाव सां लॻी करे सभिनी सां गॾु सेवा में लॻल आहियूं। गंगा दशहरे जे मौक़े ते अॼु असीं यमुना जे घाट जे किनारे बीठल आहियूं ऐं तव्हां ॾिठा कि जॻह जॻह ते अॼु सिंधी महिलाउनि जे द्वारा प्याऊ बि लॻल आहिनि, हुन जा बि तव्हां दृश्य ॾिठा। ऐं अॼु मूंसां गॾु बीठल आहिनि लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जा मथुरा जा महामंत्री श्री जामनदास नाथानी जी। त तव्हां हीअ ॿुधायो कि अॼु जेको यमुना जे क्षेत्र में पाण ॾिसूं पिया घणी ख़ल्क नज़र अचे पई त हीअ गंगा दशहरे जो पर्व मल्हाइनि पिया, त हिन बारे में तव्हां छा था ॿुधायो? यमुना मैया की जय, गंगा मैया की जय, जय झूलेलाल। अॼु गंगा दशहरे जे पर्व ते सभिनी खे लख लख वाधायूं। सर्वप्रथम तंहिंखां पोइ अॼु को गंगा दशहरे जो ॾाढो महत्व आहे असांजे ब्रज क्षेत्र में, ॾाढो महत्व आहे, ॾाढा सनान थींदा आहिनि गंगा यमुना जी जा, गंगा जी जा। ऐं अॼोके ॾींहुं जेकी आहिनि भॻवानु शिव जे जटाउनि तां गंगा जी अवतरित थी आहे मानव कल्याण लाइ, इन करे बि ॾाढो महत्व आहे गंगा जी जो। त हिननि ॿुधायो कि अॼु जे ॾींहुं भॻवानु शिव जी जटाउनि खां गंगा जी धरती ते अवतरित थी हुई ऐं पूरे मानव जो कल्याण कयो। अॼु ही जेकी गंगा जी जी जलधारा आहे सभु जॻह वहे पई ऐं असांजे पुठियां जेको तव्हां ॾिसो पिया त हीअ आहे यमुना जी ऐं हीअ बि भॻवानु श्री कृष्ण जे प्रसंगनि सां गॾु जुड़ियल आहे ऐं हिन जा बि घणेई महत्व आहिनि। त चाहे गंगा हुजे या यमुना हुजे, हिननि जो असांजे भारत में घणेई महत्व आहे। त हिते पूरे ब्रज क्षेत्र जी जेकी पवित्र यमुना नदी आहे त हिते बि हली अॼु मेलो सो लॻल आहे ऐं जॻह जॻह ते ॾिसूं पिया कि परियां परियां खां हिते जा माण्हू आयल आहिनि ऐं सनानु पाणी करनि पिया। त हिन तरीक़े सां तव्हां ॾिठो कि अॼु पूरे क्षेत्र भर जे जेकी बि अलॻि अलॻि ॻाल्हियूं हुयूं कि चाहे उहो जॻह जॻह ते प्याऊ लॻिया हुआ या ॿी घणी ॻाल्हियूं हुयूं, त सिंधी समाज हर क्षेत्र में हर प्रसंग में हर पर्व ते पंहिंजो उत्साह ॾेखारींदो रहंदो आहे। त अहिड़ी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ॾिसंदा रहियो सिंधी नॉलेज। नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब करजो, लाइक करजो, शेयर करजो, जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सुहाणे सरानी सां गॾु सिंधी नॉलेज। जय यमुना मैया की।